बाबा तव्हांखे ख़बर आहे सुबुह छा थियो? छा थियो? मां जॾहिं पाणी भरी पई अचां न त कुझु माण्हुनि मुंहिंजो पीछो कयो। छो? अलाए मूंखे कहिड़ी ख़बर। ऐं उहो हमरा बंदूकनि सां गॾु हुआ। मूंखे अहिड़ी जाइ ते थम जिते दुश्मन जो गुमान बि न वञे त मां किथे थमेल आहियां। अहिड़ी जाइ ते मूंखे थम। तूं बेफिकर थी, मां तोखे अहिड़ी जॻह ते छॾे ईंदुसि जिते कोहिस्तान जा माण्हू त छा पर जानवर बि जाती नथा पाए सघनि। गुलज़रीन खे शादीअ जो आसरो ॾेई हिते घुराइणो पवंदो ऐं जीअं ई हू हिते ईंदो मां पंहिंजी बंदूक जी गोलीअ जी उञ उझाईंदुसि। मोहब्बत जे साम्हूं ज़िंदगीअ जो हर मक़सदु कूड़ो थींदो आहे। मां हुन जे नज़र में अहिड़ी का बि हरकत करे किरण नथी चाहियां। मां ही फ़ैसिलो करे छॾियो आहे, कुझु बि थिए मरी वञा पर मां गुलज़रीन खे पंहिंजे दिलि खां कॾहिं बि कोन कढींदसि। त पोइ मूं बि फ़ैसिलो करे छॾियो आहे, तोखे इते ई दफ़न कंदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।